अगवा जी वारदातूं ग्राफ में हेठि अची वयूं आहिनि या मथे हली वयूं आहिनि, पर अगवा कंदड़ मौजूदु आहिनि। त अगरि अॼु मिसाल अगरि अॼु खां महीनो 2 महीना पहिरीं 15 माण्हू अगवा कंदकोट कश्मीर में थियल हुआ, अॼु अगरि 7 थियल आहिनि या 5 थियल आहिनि, हा ग्राफ त किरी वियो, पर वरी को मौक़ो ईंदो वरी 20 माण्हू अगवा थी वेंदा। जी हा। शिकारपुर में कल्ह अञा 5 माण्हू कल्ह 4 ॾींहुं डील जे ज़रिए बाज़ियाब थिया आहिनि। हुते कंदकोट कश्मीर ॿार जेके आहिनि ॿार उहे अगवा आहिनि, अञा 2 नाइट चई हू ॿियो जेको आहे ईंदड़। त हिकिड़ो ॿार बि अगरि अगवा थियल आहे त ऑपरेशन लाइ ॿियो कहिड़ो जवाज़ पैदा थियणु जी हा। अवल त ही ऑपरेशन त 24 कलाक हलणु खपे, 365 ॾींहं हलणु खपे। ही कहिड़ो ऑपरेशन आहे जेको ख़ुसूसी ऑपरेशन थींदो? ही कहिड़ो अॻियां जेका वॾी हिकिड़ी दहशतगर्दनि जी या हिकिड़ी वॾी फ़ौज मौजूदु आहे, को 500 1000 2000 5000 माण्हू वेठा आहिनि, 40-50 माण्हू आहिनि ऐं अलॻि अलॻि आहिनि, उहे बि छड़ आहिनि। हुन लाइ कहिड़ी ऑपरेशन जी रिथाबंदी थींदी?